नाज़रीन, अहम ख़बर मां ॾियूं। लाहौर हाई कोर्ट तरफ़ां इमरान ख़ान जी हिफ़ाज़ती ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द कई वई आहे। अदालत जो चवणु आहे त इमरान ख़ान जी हिफ़ाज़ती ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करण खां सवाइ ॿियो को रस्तो नाहे। 5 भेरा मोहलत ॾियण बावजूदि इमरान ख़ान अदालत में पेश नाहे थियो। लाहौर हाई कोर्ट तरफ़ां इमरान ख़ान जी हिफ़ाज़ती ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द कई वई आहे। अदालत जो चवणु आहे त इमरान ख़ान जी हिफ़ाज़ती ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करण खां सवाइ ॿियो को रस्तो नाहे। अदालत पारां रिमार्क्स ॾिना विया त 5 भेरा मोहलत ॾियण बावजूदि इमरान ख़ान अदालत में पेश नाहे थियो। लाहौर हाई कोर्ट तरफ़ां इमरान ख़ान जी हिफ़ाज़ती ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द कई वई आहे। अव्हांखे ही मंज़र बि ॾेखारियूं था। नाज़रीन, जेके कारकुन हिन वक़्तु गॾु थिया आहिनि, इमरान ख़ान जी हिफ़ाज़ती ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द कई वई आहे। अदालत जो चवणु आहे त हिफ़ाज़ती ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करण खां सवाइ ॿियो को रस्तो नाहे। 5 भेरा मोहलत ॾियण बावजूदि इमरान ख़ान अदालत में पेश न थियो। अदालत पारां इमरान ख़ान जी जेका हिफ़ाज़ती ज़मानत वारी दरख़्वास्त हुई उहा रद्द कई वई आहे। गुज़िरियल ॾींहुं बि इहा ॿुधनी जेका आहे उहा हलंदी रही ऐं इमरान ख़ान खे मोहलत ॾिनी वई बार पर इमरान ख़ान पेश न थियो। 5 भेरा मोहलत मिली आहे इमरान ख़ान खे। अदालत पारां बि इहे रिमार्क्स ॾिना विया त 5 भेरा मोहलत ॾियण बावजूदि इमरान ख़ान अदालत में पेश नाहे थियो। इमरान ख़ान जी हिफ़ाज़ती ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द कई वई आहे। लाहौर हाई कोर्ट तरफ़ां इमरान ख़ान जी हिफ़ाज़ती ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द कई वई आहे। अदालत जो चवणु आहे त इमरान ख़ान जी हिफ़ाज़ती ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करण खां सवाइ ॿियो को रस्तो नाहे।